ये जेको चेक बुक आहे अलाइड बैंक जो आहे त अलाइड बैंक में तव्हांजो अकाउंट खुलियल हूंदो न? असांजो अकाउंट खुलियल आहे सर, त चवंदा त हिते ॿीहर खुलायो। त हीअ जेको चेक बुक आहे त तव्हांजो अकाउंट जेको आहे पंहिंजे हिसाब सां खुलायो तव्हां या सरसो वारनि खुलायो? वारनि माना चयो त तव्हां अकाउंट खुलायो त असां उतां अकाउंट खुलायो कोन की माना ईअं 6 महीना थी विया आहिनि। 6 महीना थी विया आहिनि त हाणे वरी तव्हांजो ॿिए अकाउंट में माना जेको आहे जी हा चवंदा त तव्हांखे किस्त हिकिड़ी बि न आहे न, असांखे हिकु बि न मिली आहे। असांखे 1.5 महीनो पूरो थी वियो आहे, असांखे ड्रुका कार्ड बि नथा वठनि। त हाणे एॾो दर बदर कारो असां अमरोट खां चऊं था साजूरी आज़ान आहिनि था हिते था मिलनि। पोइ तंहिंखां पोइ सीएम में ॾकंदा असां तेल गाॾियुनि में 2-3 माण्हू त इंसाफ़ बि न आहे हिते माना। त ईअं त शौक़ु न खपेनि नी त औरतूं ॾिसी वेठा ऐं हिक बि धका मुका ॾिसो ॼण मर्द के ज़ाफ़ा त केॾो ज़लील था कनि। त माना ज़लील उन्हनि खे करणु न खपे जेकर त हाणे सम्झनि नथा त औरतुनि जी इज़त छा आहे छा पंहिंजी आहे। त पाण त बसि वेठा आहिनि खायूं पचायूं पंहिंजे मर्ज़ीअ ते करियूं बसि 5 थिया था निकिता हलिया था वञनि। उहे माना आवाम परेशान, आवाम खे एॾो त परेशान न कनि न त छो जे करे जे ॾियो बि अथा महिरबानी कई अथव त उन तरीक़े सां तव्हां ॻाल्हायो, उन तरीक़े सां ॾियो असांखे। या उहो तरीक़ो ॿुधायो बाबा असां 5 माण्हू कढंदासीं 5 ॿिया हलिया मोटी वञनि। बाक़ी हे टोटल माण्हू केतिरा अची बीठा आहिनि कुल परेशान। घरनि को वीचारा मज़दूर कंहिंजी कंहिंखे 5000 1000 आहे, कंहिंखे 500 आहे, कंहिंखे छा आहे बुख ज़िल ते हर कोई बुखा ज़िला कढी हिकु मोटी थो वञे। ईअं त न खणे करणु न खपेनि नी। त पोइ हाणे असां छा कयूं ग़रीब माण्हू छड़ो बीठा आहियूं बसि ॾिसूं था तोड़े मोड़े बसि पाण त बसि 10:30 था थियनि ऐं बैंक जो दर हिन वक़्त ताईं बंदि आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे इहा SBL बैंक आहे, माण्हू अकाउंट जे हवाले सां आयल आहिनि। प्रोसेस हिन वक़्त ताईं हिकु माण्हूअ जो बि हिननि स्टार्ट न आहे कयो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिरासमेंट फैलाइण जे लाइ, ब्लैकमेल करण जे लाइ, परेशान करण जे लाइ कई हिते माण्हू अहिड़ा मौजूदु आहिनि जिन खां हफ़्तो थी वियो आहे कार्ड हिननि वठी अंदरि रखी छॾिया आहिनि। हाणे उन्हनि माण्हुनि खां ॿियनि माण्हुनि जे जेको आहे मार्फत कार्ड वठी अंदरि रखिया अथऊं। पोइ उन्हनि खे ज़ाहिर ॻाल्हि आहे इन्हनि पंहिंजी का ॾेती लेती करण बैदि उन्हनि खे कॉल थींदी। बाक़ी ॿिया माण्हू जेके आहिनि बि वरी शाम ताईं वरी मोटी वेंदा, वरी उहे कंहिं ॿिए एजेंटनि जे हथु चढ़ंदा। हीअ असांजो जेको आहे सिस्टम आहे, हीअ असांजो हाल आहे। ऐं हिन क़िस्म सां जेके आहिनि असांजा इदारा कमु कनि था। सिंध गवर्नमेंट या वफ़ाक़ी गवर्नमेंट माण्हुनि खे जेको आहे जॻहियुनि ठाहिण जे हवाले सां के इक़दामात वरिता आहिनि त उहे बाइज़त हुजणु घुरिजनि। हिन तरह सां माण्हुनि खे जेको आहे ज़लील ऐं ख़्वार करण जो जेको तरीक़ो आहे उहो इंतिहाई भयानक ऐं ॾुखाइतो आहे। तव्हांजो नालो आहे भाऊ जो चवणु छा था चवणु चाहियो? मुझे कार्ड अगले महीने 5वीं तारीख़ अंदर पियो आहे कार्ड। अगले महीने जी 5वीं तारीख़ खां वठी तव्हांजो कार्ड अंदरि रखे थो? कार्ड वठी हलियो त हलो ऐं छा कयूं वियासीं त मशीन खे कमु नथी करे। पोइ बसि हिन महिल कार्ड नथो मिले। कार्ड त चओ ॾियो न। अचो न डेली किराया भाड़ा करे चवंदा खल खे ॿिए नाले खजंदा असांजो नालो थो खजे। अच्छा हे बैंक ते वञूं था उहे चवनि था मुख़्तियारकारी ते वञो। ठीकु आहे न, मुख़्तियारकारी ते वञो। मुख़्तियारकारी ते हिते अचूं था इहो रश लॻो पियो आहे, इहो दरवाज़ो ॾिनो पियो आहे। हाणे मां 2 चकर ॾिनमि चयूं उते वञो, उतां वञी वरी उते वञनि बि इहो ई ॻाल्हि आहे। उते ग़रीब जो कोई बि न आहे जंहिंजो सिफ़ारत आहे, जंहिंजो दां कूक आहे त उनजो हर शइ आहे। मुख़्तियारकारी में बि उनजो हले थो, बैंक में बि उनजो हले थो। जे इलाइट बैंक में हुयो त उन्हनि जो आज़ादी हुयो। जेको हिन महीने में जेको पोइ किस्त जंहिंजो आयो जेको सिंध बैंक में ॾिनो त ग़रीब गुरबे जे लाइ आज़ार आहे। अच्छा हा हफ़्तो वारो कार्ड असां ठारायासीं। हे ओरिजिनल कार्ड आहे सही। अॻे जुमे खां वठी हे जुमो अॼु सूमर आहे, जुमे ते मिलियो 2500 ॾिनोसीं सही। टोकन ते बि इनकारी कयूं ॿुधी न। अॼु हुते भॼ हुते भॼ त हुते अच। मुख़्तियारकारीअ में केरु थो चए तव्हांखे वञो? उते नादरा वारा चवनि था उते बैंक वारो चए जेके गार्डन अॻिते अंदरि छॾीनि ई नथा। ॿिया बैंक बि आहिनि, छड़ो गार्ड जो अहमियत बि कोन्हे उनजो ॻाल्हाइण त खपे। असां 2 चकर असां 2-3 चकर चयो बाबा छॾियो असां आगा साहब सां मिलूं त सही न अंदरि छा था चवनि। उते वेही ॾींहुं सुबुह खां वठी शाम थी थो वञे बि उनजो को बि हल नथो निकिरी। अच्छा को बि कानून न आहे। असां बि ॾाढी इच्छा कयासीं, जिथे किथे वियासीं, ईअं न आहे जो सिंध बैंक थो करे सही। उनजो को बि ऑफिसर दां नथो ॿुधे की इहो छो ईअं थो थिए सही। हाणे ग़रीब माण्हू हिकु सारी न थिया, ॿियो घर कान्हे, ॿियो इहो आहे त इहो पहिरियों चकर में किश्त में 75 थो मिले। 75 मां बि ईअं सम 3-4 अचण वञण में थियनि था। हिते अच त फी मानी घणो खाए थो माण्हू। हे ॿार आहे बचो आहे सभु वेठा आहिनि सुबुह खां वठी शाम ताईं। 2 चकर जेको इंजोर न करे वियो सर्वे त लेडीज़ जो, हाणे लेडीज़ जे मुड़ुस खे बि पैसा इनकारी था कनि जेको लेडीज़ पाण अची।
ज़रूर घर में ॿार आहे बच्चो आहे कहिड़ो शइ न आहे असांखे इहो तव्हां इहो अदालत आहे पोइ जहिड़ो ॿुधो तव्हां न ॿुधो तव्हांजी मर्ज़ी। नाज़रीन मां तव्हांखे ॿुधायां त ही जेके बि माण्हू हिते बीठा आहिनि ही जेको जॻहियुनि जे हवाले सां जेके ऑनलाइन अकाउंट जेके खुली विया आहिनि उन्हनि जी वेरिफिकेशन जे लाइ आयल आहिनि। हाणे हिननि खे जेकॾहिं कोई ॿुधाए त मां तव्हांखे ॿुधायां त तव्हांजा जेके आहिनि उहे अकाउंट खुलनि नथा पर माना तव्हांजा अकाउंट खुली विया आहिनि ऐं तव्हां सिर्फ़ु वेरिफिकेशन था करायो त हीअ बाबा मां ई आहियां हिन अकाउंट जो मालिक ऐं उन सां गॾोगॾु तव्हांजी किस्त बि 75,000 उन अकाउंट में आयल आहे। तव्हांखे उहो तव्हांजो जेको आहे वेरिफिकेशन थियण खां पोइ तव्हांखे इहो चेकबुक ॾींदा चेकबुक खां पोइ तव्हां पंहिंजा अमाउंट कढाए सघंदव। सो हाणे जेको आहे त तव्हांखे मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त तव्हां खां जेको आहे उहो 3-4 ॾींहं त इन्हनि खां कार्ड वठी छॾिया आहिनि बैंक अमले तव्हां खां अकाउंट इहा त कार्ड वरितो अथऊं चौथो ॾींहुं आहे साईं। साईं मां माना सम्झो सूमर ते वरितो तव्हांजो 8 ॾींहुं आहे साॻियो सूमर आयो आहे। सूमर ते तव्हां खां अकाउंट इहो कार्ड कंहिं वरितो? कार्ड साईं हा कार्ड मुंहिंजो वरितो मेहर जो पुटु आहे एहसान होॾो मदई जे मां आयो पंहिंजे हिसाब सां कमु करणु उनखे छॾियऊं बि अंदरि उन चयो त कार्ड हाणे तुंहिंजो अंदरि रखां भला मां अंदरि रखंदे त पोइ सॾु थींदो वरी जे मां कल्ह न खमसे ॾींहुं मां वियो मां अंदरि ॿुध न पैसा न त मुंहिंजो ईअं रखे वरी जो मां कल्ह वियो मां तोॾे अंदरि खमसे ॾींहुं त चई तूं आयो कई आहे मां त हीअं कमु करणा अंदरि आहे मां उतां माना मोटायो आहे साहब मुंहिंजो बि साईं सूमर ते कार्ड आया सूमर ते वरी सूमर ते मोटी अचो कार्ड उते ऑफिसर वटि वञी कार्ड अंदरि असां को वरितो आहे जमाली शामिर न आहे हा माइट आहे पंहिंजा पैसा पैसा तव्हां न त ईअं माना शुभर जे हिसाब बाबा रखूं था तव्हांजो कमु करियूं उहे त 8 चकर मोटी आहे कमु न पियो थिए असांजो। तव्हांजो कार्ड साईं मुंहिंजो कार्ड जावेद साहिब जो मां कामी आहियां हा उन जा कुड़मी बि आहियां गामी बि आहियां ॿई कमु कंदो आहियां मामनपुर वेठल मां कार्ड ॾिनो शामिर ख़ान खे पोइ ॾिनी सुपारत जे हिसाब मां को रुपियो बि न वरितई हवा खे चवाणी पोइ मूंखे चयो कार्ड अंदरि अची वियो टाइम पूरो थी वियो असांखे तड़े कढियऊं चयूं त हिन अरबा ते मोटी अचो। ठीकु आहे त नाज़रीन मां तव्हांखे ॿुधायां त हीअ जेको आहे हिन वक़्तु जेका आहे बैंक जेका आहे सिंध बैंक गढ़िया सिंह जी ब्रांच आहे उनजे साम्हूं ही हुजूम आहे मौजूदु ख़वातीन आहिनि माज़ूर उन खां पोइ माण्हू आहिनि ऐं हीअ जेका आहे हिकिड़ी गाॾी बि जेका आहे हिन वक़्तु क्रॉस थिए थी पई जेको आहे माण्हू जेको आहे मां तव्हांखे ॿुधायां त उन्हनि जा जेके आहिनि हिते घटि में घटि हफ़्ते खां वठी माना कार्ड जेके आहिनि अंदरि बैंक में पिया आहिनि ख़बर न आहे त उहे कार्ड माण्हुनि जा हिननि बैंक अमले वठी करे ऐं छो रखिया आहिनि ऐं हिननि खे कंहिं क़िस्म जो को बि जेको आहे न अकाउंट जी वेरिफिकेशन थी थिए न को तरीक़ेकार आहे हिननि जो जेको आहे अकाउंट खोलण जो मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। अकाउंट लाइ आया आहियूं कार्ड कोई बि नथो वठे 8-10 ॾींहं थी विया आहिनि असां डेली ख़ाली था मोटी वञूं हिकु हिते सिक्योरिटी खे चऊं था कार्ड वठे चई मां न वठंदुमि